बिरासिटी जे ॻोठ माणक ख़ासकेली जे ॻोठाणनि फ़क़ीर मीर हसन ख़ासकेली, अलीगुल ख़ासकेली, मोहम्मद हुसैन ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में ॻोठ ओबाश नौजवान ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ासकेली जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठ जे लिंक रोड ते सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया आॾो दाहिंदे ॿुधायो त ॻोठ जे ओबाश ऐं मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस नौजवान ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ासकेली ॻोठ वारनि जो जीअं जंजाल बणाए छॾियो आहे, जेको ॻोठ भरिसां मोटरसाइकिल तेज़ रफ़्तारीअ सां हलाए थो, जंहिं सबबु केतिरा ई ॻोठ जा मासूम ॿारड़ा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। हिन ॾाढ कंदे ॻोठाणे मोहम्मद हुसैन जे घर में राति जी उंधाई खड़ा उछलाए थो, जंहिं सबबु औरतूं मासूम ॿारड़ा ज़ख़्मी थिया आहिनि ऐं ख़ौफ़ में वरतल आहिनि। हुननि चयो त असांजे हिन नौजवान जी ग़लति हरकतुनि जूं दाहूं संदसि वारसनि खे बि ॾिनियूं आहिनि, पर उल्टो ॾोहारी नौजवान कूड़ो ड्रामो रचाए पंहिंजी टंग ते हथरादू फायर करे गोली हणी, जंहिंजो इल्ज़ाम असां मथां हयो आहे, जंहिंजो को बि सबूत या शाहिद न आहे। हुन SSP नौशर फ़िरोज़, सेशन जज नौशर फ़िरोज़ बिरासिटी पुलिस खां मुतालबो कंदे चयो त कूड़ी रचायल ड्रामे जी इंक्वायरी कराए ओबाश नौजवान खे कानून जे पकड़ में आणे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।